जलाल चांडी जो जोड़ जेको बेहतरीन शायर हुयो जे जलाल चांडी के तमाम घणो बुलंदन ते ओ जिए सिंध जिए न सिंधी शाल रे जिए सिंध जिए न सिंधी शाल रे दुआ कयो मारू मुजा रहन खुशहाल रे दुआ कयो मारू मुजा रहन खुशहाल रे पर जेको हुयो उहो जलाल चांडी के पंहिंजो पी करे छॾींदो हुयो ऐं हिकु नंढी उमिरि जो शाइर हुयो ऐं रहंदो बि जलाल चांडी वटि हुयो। जलाल चांडी जो ड्राइवर बि हुयो, शाइर बि हुयो ऐं माण्हू जंहिं बि महफ़िल में जलाल चांडियो वेंदो हुयो उन महफ़िल में जलाल चांडीअ खे इहा ई फरमाइश थींदी हुई त बाबा अली हसन बबर जे जेको आहे सो शाइर जो को कलाम ॿुधा। अली हसन बबर एॾो मक़बूल थियो सिंध में ऐं जलाल चांडी बि अली हसन बबर जा जेके बि कलाम हुया उहे दिलि सां ॻाया ऐं तमामु बहितरीन अंदाज़े सां ॻाया। इन जे करे अली हसन बबर हिंद सिंध पूरी दुनिया में मक़बूल थियो। जलाल चांडी कमो बेश अली हसन बबर जा 250 खां 300 कलाम जलाल चांडी ॻाया पंहिंजी ज़िंदगीअ में, जंहिंमां तमामु घणा जेके हिट कलाम हुया उहे इहो ई कलाम हुयो त गज गज गोड़ काछा बोड़ यार वतन वलावे। इहो बि कलाम जेको आहे सो अली हसन बबर जो हुयो, जेको अली हसन बबर काछे जो हुयो ऐं उन काछे जे मुताबिक़ शाइरी ठाहे करे जलाल चांडी खे ॾिनी। जलाल चांडी जॾहिं इहो कलाम महफ़िलनि में ॻायो त इन कलाम खे एॾी मोट मिली, एतिरो जेको आहे सो सिंध वासियुनि पसंदि कयो इन कलाम खे जो इन कलाम जेके बि केस्टूं हुयूं इन कलाम जूं उहे सभई हथो हथ खपी वियूं ऐं जलाल चांडियो पंहिंजो पुटु करे छॾींदो हुयो अली हसन बबर खे। अली हसन बबर पछाड़ी आख़िरी वक़्त ताईं बि जलाल चांडी जो साथ न छॾियो। हालांकि शाइरनि जो कमु हूंदो आहे पंहिंजा जेको आहे सो कलाम लिखियल खपाइण ऐं उन मां पैसा कमाइण, लेकिन अली हसन बबर लालच न कई। जलाल चांडीअ सां वॾो टेम अली हसन बबर गुज़ारियो ऐं केस्टनि वारनि कंपनी वारनि वटि जॾहिं जलाल चांडियो वेंदो हुयो पंहिंजो एल्बम रिलीज़ कराइण त पोइ केस्ट कंपनी वारा बि चवंदा हुया त बाबा अली हसन बबर जो कलाम जेको आहे शाइर जो उहे उस्ताद जलाल चांडिया तव्हां ॻायो, छाजे करे जो अली हसन बबर सिंध में तमामु घणो मक़बूल। त दोस्तों अली हसन बबर एॾो मक़बूल थियो जलाल चांडीअ जे करे ऐं ईअं बि चए थो त जलाल चांडीअ खे कामयाबु करण में अली हसन बबर जो हिकु वॾो हथु आहे। जलाल चांडीअ खोड़ सारनि शाइरनि जा कलाम ॻाया, लेकिन जलाल चांडीअ जेके अली हसन बबर जा कलाम ॻाया उहे तमामु हिट बि थिया ऐं उन खां अलावा सिंध में तमामु घणा मक़बूल थिया। अली हसन बबर ॿिए नंबर ते जेको कलाम रिलीज़ कयो उहो इहो कलाम हुयो त ॾींहं जो वहायां ट्रैक्टर ट्रियाली, राति जो वहायां हर ऐं पंजाली। दोस्तों इहो कलाम ट्रैक्टर वारनि जे लाइ ख़ासि ख़ुशूस जेको आहे सो तयारु कयो वियो हुयो ऐं इहे वक़्त जी सूरत में जलाल चांडी जे ओताक में आया हुया जिथे अली हसन बबर बि वेठो हुयो ऐं हिते जेको आहे सो ट्रैक्टरनि जे ड्राइवरनि इहा फरमाइश कई हुई जलाल चांडी सां त जलाल चांडिया असांजे लाइ बि को कलाम ॻा ऐं असां बि तव्हांजा बहितरीन परस्तार आहियूं ऐं असां पंहिंजे ट्रैक्टरनि में ॾींहुं राति तव्हांजा एल्बम हलाईंदा आहियूं त असांजे जेको आहे सो कुझु असांजे लाइ बि कुझु सोचियो। त पोइ जलाल चांडी अली हसन बबर खे चयो त बाबा हाणे ड्राइवरनि जे लाइ हिकु कलाम लिख जेको ॻाईंदुसि मां, शाइर तूं हुजिजां। पोइ जलाल चांडीअ खे अली हसन बबर इहो कलाम लिखी ॾिनो हुयो। पोइ इहो कलाम बि ॿिए नंबर ते तमामु घणो मक़बूल थियो सिंध में ऐं ट्रैक्टर वारनि जेके ड्राइवर हज़रात हुया उन्हनि इन कलाम खे तमामु घणो पसंदि बि कयो ऐं इन कलाम खे तमामु घणो पंहिंजे गाॾियुनि में हलायो। जलाल चांडीअ खे हिंद सिंध में मक़बूल करण में अली हसन बबर जो हिकु वॾो हथु आहे। दोस्तों अली हसन बबर खे जलाल चांडियो कंहिं दावत में वञे, कंहिं महफ़िल में वञे, कंहिं शादी बरातीअ में वञे, उते अली हसन बबर खे लाज़मी पाण सां गॾु वठी वेंदो हुयो। अली हसन बबर जलाल चांडीअ जो ड्राइवर बि हुयो ऐं अली हसन बबर जलाल चांडीअ जो शाइर बि हुयो, जेको हिकु बहितरीन शाइर हुयो सिंध जो ऐं काछे जो शाइर हुयो। दोस्तों उन जा जेके बि कलाम लिखियल हुया जलाल चांडीअ ॻाया उहे सभई जा सभई कलाम जेको आहे सो उहे अली हसन बबर जा हिट थिया ऐं अली हसन बबर अॼु ताईं बि ज़िंदा आहे, लेकिन जेतिरा कलाम जलाल चांडी अली हसन बबर जा ॻाया एतिरा कलाम कंहिं बि फ़नकार अली हसन बबर जा न ॻाया, जेको अली हसन बबर सिंध जो हिकु मक़बूल शाइर बणियो ऐं शाइर बि जलाल चांडी जे करे तमामु घणो मक़बूल थियो ऐं जलाल चांडियो बि अली हसन बबर जे करे तमामु घणो सिंध में मक़बूल थियो। हालांकि इहे ॿई जलाल चांडियो हिकु वॾो सिंध जो नालो हुयो। उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।